नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त सोभودीरो मां ख़बर ॾींदा सोभودीरो लॻ ॻोठ नवाड़ो जे रह्वासिन सैयद लैमन शाह, सैयद यतीम शाह, फीरोज, भाॻत, फियाज़, क़म्बो्हियो, नصरالله, دربان, नजफ ओठे ऐं ॿियनि क़ुरान पाक मथे ते खणी टायरनि खे बाहियूं ॾेई सोभودीरो नवाड़ो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नटण उस में धरणो हयो। उन मौक़े ते पीरसन यतीम शाह ज़ारो कतार रोईंदे क़ुरान पाक हथ में खणी चयो त पौणा 2 महीना अॻु मक़तूल नौजवान सजा चंडी खे क़त्ल कयो वियो हो, जंहिं जे क़त्ल जा असिल कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन क़त्ल जे केस में मुंहिंजो पुटु 15-16 साल मोहसिन अली शाह खे इंक्वायरी बहाने खैरपुर घुराए गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं ते बेगुनाह इंसानियत सोच तशद्दुद कयो पियो वञे। हिननि चयो त गिरफ़्तार थियल मुंहिंजो पुटु सैयद मोहसिन कुझु साल अॻु एक्सीडेंट में उन जूं टंगूं ऐं ॿाहूं भॻल आहिनि, जिन में राटूं ऐं वायरिंग लॻल अथसि, जेको माज़ूर आहे। मुज़ाहिरीन चयो त उन क़त्ल केस में अॻु में बि हिकु बेगुनाह सदाम क़म्बो्हियो गिरफ़्तार थियल आहे। हिननि इल्ज़ाम हयो त मक़तूल सजा चंडी जा कातिल पंहिंजा घर भाती आहिनि, जेका जांच दौरान अॻूणे SHO सोभوديرو हाशिम हकड़ो खे असल ख़बर पइजी चुकी हुई। उनखे मक़तूल जे बाअसर वारसन बदिली कराए छॾियो, मथां असल कातिलनि खे न निर्वार करे। हिननि चयो त पुलिस जे आला अमलदारनि खे बि मक़तूल जे असल कातिलनि जी ख़बर आहे, पर हिननि बाअसर कातिलनि खे गिरफ़्तार नथी करे बेगुनाह ॿियनि मिस्किन खे गिरफ़्तार करे असल जवाबदारनि खे बचाए पई। ॿिए तरफ़ SHO सोभوديرو सिकंदर अली सूमरो मीडिया वारनि खे ॿुधायो त मक़तूल सजा चंडी जे क़त्ल जी जांच मूं वटि न आहे। मक़तूल जा वारिस इंक्वायरी ओपन लाइ अदालत सगोरी में विया हुआ। अदालत जे हुकुम ते SSP खैरपुर इंस्पेक्टर वहीद मुराद खे जांच ऑफिसर मुक़रर कयो वियो, जंहिं मक़तूल जे वारसनि खे बयाननि उधार मोहसिन शाह खे गिरफ़्तार करे रिमांड वरितो आहे ऐं इहो जांच करे पियो। ॻोठाणनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मक़तूल सजा चंडी जे क़त्ल जे क़ुरान पाक ते नवाड़ो शहर में खुलियल इंक्वायरी कराई वञे, असल कातिल गिरफ़्तार करे गिरफ़्तार थियल बेगुनाह मोहसिन शाह ऐं सदाम क़म्बो्हियो खे आज़ाद करे इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।